मुखे नसीर बनाए दे मुझे करीम रब कुर्ब कयो शेरे खुदा के हुक्म थियो बिस्तरे ते आए हैं बिस्तरे ते केडो न मज़ो आ जे वक्त में शेरे खुदा महबूब जे बिस्तरे ते आयो आ अल्लाह नाज़ सा फरमाइंदो आ ऐ जिब्रील दे खबर जे कदे तोखे मीकाईल चवे त मुझे पारो पंहिंजी जान दे ॾींदे न मुंहिंजा मौला ऐ इसराफील अगर इस्राईल चवई मुझे पारो जान दे न मुंहिंजा मौला रब फरमायो मक्के जे सरजमीन ते निहारियो यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। अल्लाह चवे जिब्रील मीकाईल इसराफील इज़राइल होने निहारियो की अल्लाह मकलहमी जिस्मक जिस्मी रूह का रूही दमक दमी की जान जे जान दई रहो अल्लाह जे रज़ा जे खातर सुनो अली महबूब जे बिस्तरे ते आरामी थी मां अल्लाह के मर्दातिल्लाह महबूब के राज़ी करण जी गाल रब कुरान में कान कईया अल्लाह फरमायो मर्दातिल्लाह रब के राज़ी करण ला मुझे महबूब जे बिस्तरे ते आरामी थी रहो यानी खुदा चाहे रहो त महबूब बिस्तरे ता उठी अचे शेरे खुदा बिस्तरे ते हुजे अल्लाह जी ज़ात बिस्तरे ते शेरे खुदा नसीर बनाए मोकलियो त वरी सफर में अबू बकर सिद्दीक बनाए मोकलियो अजीजा ने मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जिक्र पे कयम जन्नत जो त जन्नत भी पाक त अल्लाह हवाले भी पाकन जे कया ओ जंहिंजी मिल्कियत हूंदी आ उनखे अर्ज़ड़ो कबो आ अचो त कद जी अर्ज़ कयो इमाम अली मकाम जे दरबार में ओ मुझा दिलबर हुसैन हदीस याद अची वई हाय हाय अम्मा फातिमा ज़हरा सोहणी पांजे घरड़े में इमाम हसन सोनो रोई रहियो आ छा करे रहियो आ वरी जो हालांकि मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन वक्त हदीसों बयान करे अॻिते हलंदो बारहा अम्मा फातिमा ज़हरा के फरमायो मुझी बचड़ी फातिमा हसन ऐं हुसैन खे रोण न ॾींदी कर मां मुस्तफा का हसन ऐं हुसैन जो रोण बर्दाश्त नथो थे दुनिया जी तारीख़ गवाह तैबा खां वठी करे करबला जे सफर ताईं हेडन दुखन जे बावजूद मुझे हुसैन कदे भी को न रुनो इमाम अली मकाम को न रुनो राज के बाद में गाल न रह जी वने इमाम हसन रुनो मुझे महबूब मुस्तफा फौरन दरवाजो खड़कायो ओ मुझी बचड़ी फातिमा जी मुझे दिल पर बाबा मुझो बचड़ो हसन रोई रहियो हाँ मुझा आका रात जो टाइम बचड़े के भूख लगी मुझे करीम आका जे खिदमत में अर्जी करे त आका इन वक्त जिस्म में खीर जी गुंजाश मौजूद ना है शेरे खुदा जी बकरी बीठिया जेका सुआ ना है मुझे मुस्तफा फरमायो बचड़ी था दे था मुझे महबूब खयो अजा बचड़ी
जिए जो बकरी दे निकाह कई बेनियाज रब जो हुक्म थी वियो निकाह मुस्तफा थी दी वई बकरी जे थणन में खीर अची वियो मुझो मुस्तफा पहुंचदो वयो खीर पाणी थणन मां निकरंदो वयो चौ तोड़े होया हैवान ओ दिनो पुठी कदे कान तोड़े होया हैवान दिनो पुठी कदे कान तोड़े होया हैवान दिनो पुठी कदे कान कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो जिते जिते सरकार विखू बारे हलंदो जणो खतूरी जाके मणा घरे हलंदो जणो खतूरी जाके मणा घरे हलंदो अम्मा फातिमा ज़हरा मुंतज़िरा मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिया था खीर जो भरड़े खणी आया इमाम हुसैन भी उठी पयो मासूम इमाम अली मकाम भी उठी पयो रुवण लगो मुझे महबूब मुस्तफा वो खीर जो वटड़ो इमाम हसन पाक जे हथ में दिनो अम्मा फातिमा ज़हरा अर्ज कयो या रसूल अल्लाह हुसैन मुझो नठड़ो हुसैन मुझो नठड़ो इनके पहरे दिनो वने आका मां महसूस थी कया त मुझो महबूब मुझे वजड़े बचड़े सा प्यार तो करे मुझे मुस्तफा निहारे फरमायो बचड़ी हे बई गुल मां मुस्तफा जे जिगर जा टुकड़ा थे पहरी उन्या मुझे बचड़े हसन जिया इन करे मां मुस्तफा इंसाफ पियो कया पहरी मुझो बचड़ो हसन पे इमाम हसन पी बस कयो मुझे महबूब मुस्तफा खणी इमाम हुसैन जे हवाले कयो इमाम हुसैन पी बस कयो मुझे हबीब फरमायो बचड़ी तू पी ढो कर अम्मा फातिमा ज़हरा पी बस कयो शेरे खुदा डी किसा निहारे भी रहो आराम भी जाहिर करे रहो मुझे मुस्तफा मुर्की फरमायो बचड़ी इन मुझे मचड़न जो बाबो लगे थो त आराम में आ लेकिन गौर सा बुध जा जदे कयामत जो ॾींहुं थींदो मां मुस्तफा ऐं मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन ऐं हिननि जो बाबो ऐं हिननि जी अमड़ इए गॾु हूंदासीं जीअं अॼु हिन कमरे में गॾु वेठा सवाल निकरी आयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सवाल निकरी आयो त मुझो रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे किबरियाई वारी कुर्सीअ ते हूंदो वाहिदुल कहार वारी कोरट कायम हूंदी मुझो बेनियाज़ रब पंहिंजे किबरियाई वारी कुर्सीअ ते हूंदो जो मुझो महबूब मुस्तफा मकाम महमूद वारी कुर्सीअ ते हूंदो मुझो महबूब मुस्तफा काते हूंदो वरी चो काते हूंदो लेकिन सवाल थियो अली मुर्तजा काते हूंदो हसनैन करीमैन काते हूंदा अम्मा फातिमा ज़हरा काते हूंदी जेकॾहिं मुआमिलो रुगी सुने हसन ऐं हुसैन ऐं दिल पर अली जो हुजे हा चई सघिजे हा त वो हुजूर जे भर में वेठा हुजन हा छो त निमाज़ में भी कदहिं परे कोन थिया उलमा का पुछी ॾिसो फर्ज़ी निमाज़ मुझो मुस्तफा करीम पढ़ाईंदो आ इमाम हसन ऐं हुसैन अचे मुझे महबूब जे पाक पुठड़ीअ ते वेहंदा को सहाबी ॿाहिर अचण वारो इहो मंज़र बर्दाश्त न कंदो आ हथड़ो वधाईंदो आ त शहज़ादन खे लाहिया मुझो मुस्तफा निमाज़ जे अंदर हथड़े सारो कींदो आ त इए न कजो जैसी पाढ़ी न लहन
मन इहा भी गाल वधी वी थी रात गुजरी वी थी मुके करबला दे अचणो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा बचड़ा मामलो अम्मा फातिमा ज़हरा जो छो तो अम्मा फातिमा ज़हरा महशर जे मैदान में ये कान हुंदी जी हारून अलैहिस्सलाम जो भेनरो यूसुफ अलैहिस्सलाम जो भेनरो या मुझा दोस्त अजीज कहे अंबिया जो न्याणियो अम्मा फातिमा ये न हुंदी अम्मा फातिमा त 70,000 हूरन जे झुरमट में हुने महशर जे मैदान में अल्लाह ताला हुक्म फरमाइंदो एक फानूस नमा शीशो अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हुक्म साईंदो जे में अंदर अम्मा फातिमा भी हुंदी सुनो हसन भी हुंदो सुनो हुसैन भी हुंदो शेर खुदा भी हुंदो खुदा पांजे जलाल वारी कुर्सी ते हुंदो मुझो मुस्तफा मकाम महमूद वारी कुर्सी ते फाइज हुंदो बाकी है मुझा चार गुल पंजतन पाक जा उन फानूस में हुंदा बाहिरों को भी ॾिसी को न सघंदो अंदरिया सभिनी खे प्यार ॾिसंदा राज केड़ो हुंदो अल्लाह हुक्म कंदो मलाइकन के जन्नती के जन्नत में जहन्नम के जहन्नम में यो सिलसिलो हलंदो रहंदो इकड़ो गुनाहगार ईंदो रब हुक्म कंदो इन जूं नेकियूं थोरियूं गुनाह घणा इन के जहन्नम जे तरफ वठी वञो अंदरा फातिमा ज़हरा चवंदी शेर खुदा ई त मुझे हुसैन जो दीवानो ई त मुझे मचड़े हुसैन सा प्यार करण वारो हिन जूं नेकियूं थोरियूं हन अल्लाह जे दरबार में उद फानूस जे अंदर हथड़ा खजी वींदा रब उनखे भी जन्नत में मोकले छॾींदो किसो वॾो गाल करण खां घणी गाल करे किथे कया मोटणो पांजे मकसद ते त मुंहिंजा दोस्त अज़ीज हे पंज उहे पाक हल जन जे हवाले रब्बे ज़ुल जलाल जन्नत कया जे जन्नत में हलणो आ त पंजन जी गुलामी जे जन्नत में हलणो आ त पंजन जी गुलामी अली ओहो जेको चैनी यारन में भी अली खारन में भी अली इमामन जे कतारन में भी अली फातिहन में भी अली खुदा है मुस्तफा जे रज़ा में भी अली जे कदे तो के जन्नत में हलणो आ त पंजन सां प्यार करणो आ नथो करी त मर्जी तुंहिंजी आ पर फकीर ही चई छॾींदा जंहिंदा पंज तन दे ओंदे कलमे ते इतबार नहीं जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते इतबार नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदी साइल खाली वलदा नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदी खाली साइल वलदा नहीं हिक बार मगे दर पंज तन तू हिक बार मगे दर पंज तन तू दूजी बार कभी ओ मंगदा नहीं जंदा पंज तन दे नाल नाल प्यार नहीं उहदे कलमे ते रहमत है उसके दर्दी विला मेरे दिल दी तड़पती है सदा जिस दिल विच बुग़्ज़ अली होवे जिस दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदे नस्ल ते कोई एतबार नहीं जंदा पंज तन दे नाल नाल प्यार नहीं उहदे कलमे ते एतबार नहीं टाइम डाढो
ज़ालिमा ज़ोरीअ गुज़रंदो थो वञे हाणे मूंखे तव्हां ॿुधायो चओ त इमाम हसन ऐं हुसैन जे ॿिनि सूरतुनि ते ॻाल्हाया चओ त करबला जे मैदान में पहुची जल्द में करबला खां मदीने ॾे रवानो थिया जल्दी फ़ैसिलो कयो फैसलो करे वठो ॿई न हलंदा ॻाल्हि हिकिड़ी हलंदी करबला खां मदीने हलण लाइ तयार मदीने में बीही करे इमाम हुसैन पाक जी विलादत बयान करण लाइ तयार हर ॻाल्हि उहा ॿुधाइण लाइ तयार जेका मुस्तनद हुजे तव्हां ॿुधो त ज़रूर आहे जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम के अल्लाह हुकुम कयो छाजो ऐं मुंहिंजा सोना नूह वञी बेड़ी तयार कर जेको बेड़ी में वेहंदो सो बचंदो हज़रत नूह अलैहिस्सलाम बेड़ीअ जी तयारीअ लाइ काटन खे कपण लॻो जॾहिं को धक लॻंदो हुयो ज़ख़्म थींदो हो ॿुधायो पोइ छा थींदो हो चो अल्लाह जिब्रील खे फरमाईंदो हो जिब्रील जी रब जलील देर न कर ये नूरानी पर रखनी वञ वञी मुझे नूह जे जिस्म ते हण उन जो जिस्म ठीक थी वञे अल्लाह जे नबी नूह अलैहिस्सलाम जा ज़ख़्म अल्लाह जे हुक्म सां जिब्राइल अलैहिस्सलाम जे नूरानी परन सां ठीक थी वेंदा जे चवी त ॿुधाए मलाइकन जा कटियल पर वरी मुझे सुणे हुसैन जे झूले सां ठीक थींदा हुया जिथे चवी ॿुधाइण लाइ तयार ए सीनो मदीनो बणजी वियो छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं हिन कामिल पीर जी ग़ुलाम ते नज़र थींदी त मुरीद जो सीनो बि मदीनो हूंदो छो त अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं अल्लाह बाग से पिलाई जाती है निगाहे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी जमी त मुंहिंजा दोस्त मदीने में बीही करे हसन हुसैन रात ॿुधाईंदो रहे तो ॿुधंदो रह चवी त करबला खां निकिरी मां सिधो मदीने जे तरफ़ रवानो थिया पोइ जेके मंज़िलूं रब चवराए यादि रखी छॾियो टोटल 34 मंज़िलूं हन मदीने खां वठी करबला ताईं 15 मंज़िलूं हन ऐं वरी करबला खां वठी वापस मदीने ते 19 मंज़िलूं हन टोटल 34 मंज़िलूं घणियूं मंज़िलूं हन 34 मंज़िलूं हन अॼु ॾींहं ताईं कंहिं बि बयान कोन कई हन मां बि करे को नथो सघां नालनि जी ज़रूर ख़बर आहे बल्कि कुझु बयान करे सघां थो जल्दी फ़ैसिलो कयो करबला खां पोइ जूं मंज़िलूं बयान कयां या मदीने में बि हसनैन करीमैन जो शान बयान कयां मां दुरूद थो पढ़ां था फ़ैसिलो करे वठो सल्लल्लाहु